अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे ड्रामा सीरियल दुलाब जी बहितरीन अपडेट। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिठो पोइ किस्त में हाणे मंसूर खान पंहिंजो वाइदो पूरो कंदो जेको हुन ककर सां कयो त 2 ॾींहं जे अंदरि छोकिरी मां मोटाए ॾींदुसि ऐं मुराद ते वॾो ज़ोर रखंदो। मुराद चवंदो हाज़ुर तो सिर बि हाज़िर आहे, लेकिन छोकिरी जी ख़बर सोडल खे आहे। सोडल वरी राज़न ऐं ककर वारनि जी क़ैद में आहे। हाणे उहे साम्हूं अचे त उन खां पोइ चवंदो मुराद चवंदो ठीकु आहे। मंसूर खान चवंदो ठीकु आहे, मां तव्हांजो फ़ैसिलो करायां थो, तव्हांजो मसइलो हल करायां थो। हर भरू हिक ॿिए जा खून था वाहियो, सिंधी केतिरे ताईं हिक ॿिए जा रत वाहींदा रहंदा। मुराद मुतमैन थी वेंदो। होॾो राज़न वारा गेम खेॾी रहिया आहिनि त छोकिरी हिकु चकर वापसि कराए वठूं। मंसूर खान जे मथां ज़ोर ॾेई पोइ ॾिठो वेंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे वापसी जो जॾहिं मुतालबो कंदो ऐं सोडल खे बि घुरायो वेंदो मंसूर खान जे उताक ते, ऐं पोइ इहे ॻाल्हियूं शुरू थींदियूं ऐं इन्हनि खे भाकुर पाराईंदो मंसूर खान ऐं ठहिया करण जी कोशिशि पूरी कई वेंदी। गुलपरी जी वापसी जी ॻण कई वेंदी। मंसूर खान चवंदो अगरि इन में ठाह मुमकिन आहे त छोकिरी वापसि कई वञे, जंहिंमें मुराद मना कंदो पोइ बि मंसूर खान खे न करे सघंदो। अहिड़े हिसाब सां इन ड्रामे जो जेको आहे अचण वारे सीननि में तव्हां ॾिसंदो त मंसूर खान कीअं बि करे ॿिन्ही धुरनि खे हिकिड़े पेज ते प्लेटफॉर्म ते विहाए भाकुर पाराइण जी कोशिशि कंदो ऐं राज़न ऐं ककर वारनि जे दिलि में त बेईमानी हूंदी, लेकिन मुराद साफ़ु सुथिरो माण्हू आहे, उहो ईअं न कंदो। उहो चवंदो ठीकु आहे, मां इहो फ़ैसिलो कयां थो, इहो फ़ैसिलो पको थी सघे थो। बाक़ी शाहनवाज़ खान त शैतान आहे। जॾहिं शाहनवाज़ खान खे ख़बर पवंदी हू पूरी शैतानी करण जी कोशिशि कंदो। इहो मंसूर खान वारो फ़ैसिलो जीअं भञकणी थिए इहो टुटी पवे। अहिड़े हिसाब सां जेको आहे मंसूर खान वार्निंग ॾेई छॾींदो, अगरि मुंहिंजो फ़ैसिलो कंहिं भञकड़ी कई त उन खे मां पाण ॾिसंदुसि।